गड्डाप मां अव्हांखे अपडेट कंदा हलूं। मोहम्मद बशीर जी रिपोर्ट जे मुताबिक़ नुसरत फिरोज़ वासी प्रेमी जोड़े कराची पहुची अदालत में प्यार जो पहिरणो करे छॾियो आहे। तहफ़ुज़ जी अपील। नुसरत फिरोज़ ज़िले जे ॻोठ इमाम बख्श शर वासी नारी रुख़साना ऐं नौजवान अली अहमद पंहिंजी मर्ज़ी सां कराची पहुची अदालत में प्यार जो पहिरणो करे छॾियो। अदालत में शादीबाद प्रेमी जोड़े साफ़नि सां ॻाल्हाईंदे चयो त हिननि शरीयत ऐं क़ानून मुताबिक़ मर्ज़ी सां पहिरणो कयो आहे, को बि गुनाह न कयो आहे, पर संदनि माइटनि खे खैन मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कुंवार रुख़साना जो चवणु हो त मूं पंहिंजी पसंदि सां अली अहमद सां शादी कई आहे, मूं ते को बि जबर नाहे, इहो मुंहिंजो पंहिंजे दिलि जो फ़ैसिलो आहे। असां अदालत में शादी रजिस्टर कराई आहे, तंहिं हूंदे बि असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। माइट असांखे क़तल करण जी कोशिशि करे सघनि था। घोटु अली अहमद चयो त असां क़ानूनी तरीक़े सां पहिरणो कयो आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे जीअं ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे सघूं। प्रेमी जोड़े सिंध हुकूमत, पुलिस ऐं इंसानी हक़नि जे इदारनि खे अपील कई आहे त खैन तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे जीअं हू बिना ख़ौफ़ पंहिंजी ज़िंदगी शुरू करे सघनि।